मुफ्ती साहब, जेको माण्हू पंहिंजी ज़िंदगी में औलाद जे दरमियान मिल्कियत तक़सीम करणु चाहे त उन जो छा तरीक़ो आहे? को भी शख्स पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजी मिल्कियत औलाद में तक़सीम करणु चाहे थो त यादि रखो, इन में उहो कंहिंजो पाबंद न आहे। को पुटु उन जे मथां ज़बरदस्ती नथो करे सघे त मूंखे हेतिरा ॾे, मूंखे हेतिरी ज़मीन ॾे या हेतिरी मिल्कियत ॾे। उहो कंहिंजी राय जो पाबंद न आहे। ऐं जेको विरासत वारो तरीक़ो आहे तक़सीम करण जो वफ़ात खां बाद, उहो तरीक़ो न आहे। ज़िंदगी में वालिद पंहिंजी मर्ज़ी सां औलाद खे मिल्कियत तक़सीम करे ॾेई सघे थो। तरीक़ो छा इख़्तियार करणो आहे? छो त शरीयत में पंहिंजी ज़िंदगी में जेकॾहिं वालिद का शइ औलाद खे ॾिए थो त उहो शरीयत जी नज़र में गिफ्ट आहे, तोहफ़ो आहे, हदियो आहे। ऐं हदिये में उसूल इहो आहे त न्याणी ऐं पुट में बराबरी करणी आहे। ज़िंदगी में विरासत वारो मसलो अलॻि आहे। वफ़ात खां बाद ज़िंदगी में जेकॾहिं तक़सीम करणु चाहे थो त उन में औलाद जे अंदरि बराबरी कंदो, जेकी बि शइ आणे। हिकिड़ो सहाबी आयो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि, पंहिंजो पुटु बि वठी आयो। चई, साईं हीउ मुंहिंजो पुटु आहे, मां इनखे हिकिड़ो ग़ुलाम गिफ्ट कयो आहे। अॻे ज़माने में ग़ुलाम ख़िदमत जे लाइ ॾिबा हुया, मार्केट में फ़रोख़्त बि थींदा हुया, आज़ाद बि थींदा हुया। त चई, साईं मां हिन पंहिंजे पुट खे हिकिड़ो ग़ुलाम गिफ्ट कयो आहे। नबी साईं फरमायो, छा तूं पंहिंजी न्याणियुनि खे बि ग़ुलाम ॾिनो आहे ख़िदमत जे लाइ? चई, साईं मां न्याणियुनि खे त न ॾिनो आहे। त नबी साईं फरमायो, पंहिंजे पुट खां बि इहो ग़ुलाम वापसि वठि। दुनिया जे अंदरि जेकॾहिं तव्हां पुट खे का सहूलियत ॾियो था, को गिफ्ट ॾियो था, त न्याणी खे बि ॾियणो आहे। ज़रूरी न आहे त बिल्कुलु बेआईनी ही उहा शइ ॾियो। मसलन तव्हां पंहिंजे पुट खे टच मोबाइल वठी ॾिनो आहे, ज़रूरी न आहे त न्याणी खे टच मोबाइल वठी ॾियो, पर उन क़ीमत जी शइ न्याणी खे वठी ॾियणु ज़रूरी आहे। जेतिरी मुहबत तव्हां पुट सां कयो था, ओतिरी न्याणी सां बि करणी आहे। त न्याणी खे न्याणी जे हिसाब सां, जीअं उनखे ज़ेवर पसंदि आहे त 2 लख जो उनखे को ज़ेवर वठी ॾियो। त बराबरी औलाद जे दरमियान ज़रूरी आहे। मिल्कियत बि जेकॾहिं तव्हां तक़सीम करणु चाहियो था पंहिंजी ज़िंदगी में, त उन में बि न्याणी ऐं पुट जे दरमियान बराबरी करणी आहे। हा, तरजीह ॾेई सघो था। जेकॾहिं तव्हां चाहियो था त मां हिकिड़े पुट खे ज़्यादा मिल्कियत ॾियां, त तरजीह कीअं ॾियणी आहे? जेकॾहिं तव्हांजो को पुटु तव्हांजो ज़्यादा ख़िदमतगार आहे, ज़्यादा फर्मा बरदार आहे, तव्हां उनखे कुझु इज़ाफ़ी मिल्कियत ॾेई सघो था। या तव्हांजो को पुटु ज़्यादा मिसकीन आहे, कुझु औलाद अहिड़ी आहे जेके कारोबारी आहिनि, लेकिन हिकिड़ो वीचारो मिसकीन आहे, त इन मिसकीनी एतबार सां बि तव्हां उनखे तरजीह ॾेई सघो था, उनखे कुझु ज़्यादा मिल्कियत। या हिकिड़ा आहिनि बेदीन, हिकिड़ो आहे दीनदार, बुज़ुर्ग आहे, सूफ़ी आहे, तव्हां उनखे बि तरजीह ॾेई सघो था, उनखे बि ज़्यादा। इन्हनि शयुनि में तरजीह ॾियणु इहा जाइज़ आहे। लेकिन इन खां अलावा बाक़ी एतबार में बराबरी करणु इहो उन शख़्स जे लाइ ज़रूरी आहे।